टंडो आदम सिटी थाने की हद गोठ खैर मोहम्मद मरी जे मोहम्मदी कॉलोनी के रहवासी ने एजाज तहीम और अरशद तहीम अवामी प्रेस क्लब टंडो आदम पहुंची एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन मौके ते हुननि चयो त असांजी बिरादरी जे माण्हुनि ज़हीर तहीम, अनवर तहीम, जान मोहम्मद तहीम, सैफल तहीम, मुनव्वर तहीम वारनि सां गुज़िरियल 1.5 साल खां संगावती तकरार हलंदड़ आहे। हू मुंहिंजी घरवारीअ खां ज़बरदस्ती तलाक वठणु चाहिनि पिया, पर मुंहिंजी घरवारी पंहिंजनि माइटनि खे चयो आहे त आऊं पंहिंजे मुड़ुस सां गॾु ख़ुशि आहियां। अहिड़ो बयान कोट सगोरी ऐं सिटी पुलिस वटि रिकॉर्ड कराए चुकी आहे। उन्हनि चयो त गुज़िरियल ॾींहुं असांजे घर मथां मथे ॼाणायल जवाबदारनि घर अंदरि दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख़्मी करे फरार थी विया। अहिड़ो इतलाउ असां पुलिस खे ॾिनो, जिन इलाज लाइ मेडिकल लेटर ॾेई तालके अस्पताल मोकिलियो। हिननि आईजी सिंध, डीआईजी शहीद बनज़ीराबाद, एसएसपी सागर, डीएसपी टंडो आदम ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे जान जो ख़तरो आहे। असांखे जेकॾहिं को बि जानी या माली नुक़सान थियो त हुनजा ज़िम्मेवार ज़हीर तहीम, अनवर तहीम, जान मोहम्मद तहीम, सैफल तहीम, मुनव्वर तहीम हूंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची